ब्यूरो चीफ वसीम इकबाल जिला जे कंबा जिम्स मेडिकल इंस्टीट्यूट अस्पताल में दवाऊं अणलब गरीब मरीजन इलाज लाए परेशान। तफसील मौजूद जिला जे कंबा जिम्स मेडिकल इंस्टीट्यूट अस्पताल 45 करोड़ रुपयनि मालियत जी बजट रखंदड़ अस्पताल में गरीब मरीजन लाए दवाऊं अणलब। जिम्स डायरेक्टर डॉक्टर अब्दुल करीम जमाली जे हूंदे जमाली बिरादरी जा माण्हू दवाऊं वठण लाए परेशान। वार्ड में बाड़ो 10 ॾींहं खां दाख़िल थियण बावजूद भी खेनि दवाऊं न पयूं मिलनि। जे कंबा जे जिम्स अस्पताल में का भी सहूलत मौजूद कोन रही है। जिम्स मेडिकल इंस्टीट्यूट अस्पताल जूं सब दवाऊं सिफारिश ते रखियल माण्हुनि हवाले। कई सालन खां मुक़रर पुलिस ASI गुलाम अब्बास मुगेरी जिम्स अस्पताल के उड़ही वांगर खाई वियो। जिम्स अस्पताल में हाणे को भी इलाज कोन रहियो आहे। जेका सहूलत अगोणो जिम्स डायरेक्टर डॉक्टर ज़ुबैर अहमद जे वक्त हूंदी हुई, उन दौरान कंहिं भी मरीज़ के दवाऊं या टेस्टूं ॿाहिरां न कराइणियूं पवंदियूं हुयूं, पर हाणे सब खत्म थी वियो जो दवाऊं ऐं मरीजन के टेस्टूं भी प्राइवेट कराइणियूं पवनि थियूं। उन्हीअ जो सबब पुलिस इंचार्ज गुलाम अब्बास मुगेरी जी मुदाखिलत डॉक्टरनि सां मिली भगत करे मुफ़्त जूं पघारूं खाइण लॻो। ASI गुलाम अब्बास मुगेरी जी शफ़क़त सां डॉक्टर ड्यूटी खां ग़ाइब मैनेजमेंट सिक्योरिटी गार्डन सैनिटेशन वर्करनि जी पघारुनि जो कलमदान भी कंहिंजी शफ़क़त सां संदसि हवाले, पर संदसि कंहिंजे आशीर्वाद सां 10 सालनि खां वठी अॼु ताईं संदसि बदली भी कोन थी सघी आहे। जंहिं सबब अॼु जिम्स अस्पताल में 15 महीननि जो मौसूम अब्दुल फत्ताह जमाली 10 ॾींहं खां अस्पताल में दाख़िल, पर 10 ॾींहं खां वठी डॉक्टर ड्यूटी खां ग़ाइब मौसूम जी हालत ॾींहों ॾींहुं ख़राब थियण लॻी। उन्हीअ जो ज़िम्मेवार केरु? वारिस अली जान जमाली पारां निगरान। वज़ीर आला सिंध, हेल्थ मिनिस्टर सिंध, हेल्थ सेक्रेटरी सिंध, DG हेल्थ हैदराबाद डॉक्टर हेल्थ लाड़कानो, DC जे कंबात समेत आला अख्तियारनि खां जिम्स डायरेक्टर ख़िलाफ़ नोटिस वठण ऐं ASI इंचार्ज गुलाम अब्बास के हटाइण जो नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो।